नींद नंढड़ी थी हुई छत मथां किरी पई बहुत थी हाणे त मैं घर ख़बर ई को रहाश जगह है हिते आए मुंहिंजो प्रेस क्लब आहे ॾाढी मीडिया वारा आहिनि उते वठी वञा बच्चा ॾेखार परेशान आहियां सभु मुंहिंजा बच्चा आहिनि छा मुतालबो था कयो हुकूमत का? मुतालबो इहो था कयूं त असांखे घर ॾिनो वञे बच्चा त हाणे मोटा आहे हुकूमत कोन ॾींदी असांखे घर ॾिनो वञे ताकी असां बाक़ी जेके नंढा नंढा आहिनि उन्हनि खे भला कंहिं महफ़ूज़ अंदरि ते रखूं वसंदे मींहं में असां बचड़ा दफ़नाए हिते अची पहुता आहियूं एतिरे क़दुरु जो बचनि जो असां तॾो बि न करे सघियासीं न उन्हनि जो खांदो करे सघियासीं ॾाढो ॾुख आयल आहियूं असां एतिरे क़दुरु था ॻाल्हि कयूं जो मौलवी बि न पियो मिले को बि त जेको जनाज़ा निमाज़ पढ़े हर माण्हू लॾ पिलाइण में हुयो पंहिंजो लॾो खाइण जे चकर में हुयो हर माण्हू पंहिंजे कम में बिज़ी हुयो सिर्फ़ु 6-7 माण्हू हुया जिन जनाज़ो निमाज़ पढ़िया ॿिन्ही जनाज़नि जी निमाज़ हिकिड़ी ई थी बसि असां दफ़नाए करे वरी हितां निकिता आहियूं हाणे हुनजी भाउ आहे रोई 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 अखियूं ई सुजाए छॾियूं विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk